जनरलाइज़ एंज़ाइटी डिसऑर्डर यानी थोरी थोरी ॻाल्हि ते ऐं घणो परेशान रहणु। हूअं त असां सभु कॾहिं न कॾहिं कंहिं न कंहिं ॻाल्हि ते परेशान थींदा आहियूं ऐं कुझु परेशानी सुठी बि हूंदी आहे। अगरि सुभाणे ते तव्हांखे कंहिं ॿिए शहर वञिणो आहे, फ्लाइट पकिड़नी आहे, थोरी परेशानी हूंदी आहे त टाइम सां पुॼूं ऐं उन तरीक़े सां तव्हां टाइम सां पुॼंदा बि आहियो। पर कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके हरू भरू थोरी थोरी ॻाल्हि ते तमामु घणो परेशान रहंदा आहिनि, बल्कि उन्हनि खे ॿिया माण्हू घर वारा बि सम्झी वेंदा आहिनि त भई तूं ॾाढो परेशान थो रहीं, नंढड़ी ॻाल्हि आहे तूं एतिरो छो थो परेशान थो रहीं, तूं उन ॻाल्हि खे एॾो परे परे छो थो सोचें पियो। मिसाल जी ॻाल्हि, हिकु माउ हूंदी, उनजो पुटु ड्राइविंग करे वञे थो, हिकिड़े ॿिए शहर वञे थो पियो, गाॾीअ ते वञे थो, त उनखे ज़हन में इहो ईंदो त मालिक करे सुख सां पुॼे, ख़ैर सां पुॼे, अलाए एक्सीडेंट न थी वञे। माना हू तमामु वर्स्ट या जेको ख़राबु ॻाल्हि जो या नेगेटिव ॻाल्हि घणी ज़हन में ईंदी उन्हनि खे। हालांकि एक्सीडेंट थींदा आहिनि, पर ॻाल्हि आहे अगरि ॾिसजे त अगरि 10,000 गाॾियूं वञनि थियूं, हिकु गाॾीअ जो एक्सीडेंट थींदो आहे। पर जंहिं माण्हू खे जनरलाइज़ एंज़ाइटी डिसऑर्डर या हीअ बीमारी हूंदी हरू भरू ऐं घणो परेशान थियण जी, त हू उनखे उहा ई ॻाल्हि वठी ॾींदी ऐं जेसि ताईं उहो ॿारु पुॼंदो न ॿिए शहर में, पिया फ़ोनियूं कंदा, बाबा मूंखे ॿुधाइजांइ, जिते जिते पुॼे थो मूंखे ॿुधाइजांइ, माना ईअं परेशान रहंदा। न सिर्फ़ु इन ॻाल्हि लाइ, हू मिसाल सिहत जी ॻाल्हि हूंदी, उन में परेशान थींदा, थोरी का टेस्ट में ख़राबी ईंदी, चवंदा अलाए ख़ुदा ख़ैरु करे, अलाए मूंखे कैंसर थी वई, अलाए का वॾी बीमारी थी वई, हो ओॾे सोचींदा। ईअं ॻाल्हि हूंदी आहे त असल में हू पंहिंजियूं जेके सुठियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, पंहिंजियूं जेके पॉज़िटिव ॻाल्हियूं उन्हनि खे नज़र न ईंदियूं आहिनि, उन जा जेके निगेटिव या जेके तमामु मुनफ़ी ॻाल्हियूं उन्हनि खे घणियूं नज़र ईंदियूं आहिनि, उहे ऐं परेशान रहंदा आहिनि। परेशान रहण जे करे न सिर्फ़ु उन्हनि खे जेको आहे ज़हनी परेशानी रहंदी आहे, पर उहे परेशान रहंदा आहिनि त उनजे करे जिस्म में बि तकलीफ़ थींदी आहे उनखे। मिसाल दिलि तेज़ सां धड़कंदी आहे, किन माण्हुनि जी जिस्म में छिक थींदी आहे, मथे में सूरु थींदो, चेल में सूरु थींदो, जिस्म में सूरु थींदो उन्हनि खे, या इरिटेबल रहंदा, माना चिड़चिड़ापन हूंदी, थोरी ॻाल्हि ते कावड़ अची वेंदी उन्हनि खे, निंड फिटी वेंदी, राति जो ज़हन में चिंता पई फिरंदी, उहा निंड फिटी वेंदी उन्हनि जी, ऐं जेको आहे बेचैन बेसुकून रहंदा, रेस्टलेसनेस हूंदी। जॾहिं इहे ॻाल्हियूं हुजनि ऐं काफ़ी अरसो रहनि ऐं थोरी थोरी ॻाल्हि ते परेशान थिए, त इहो चई सघिजे त इन माण्हू खे जनरलाइज़ एंज़ाइटी डिसऑर्डर आहे, माना थोरी थोरी ॻाल्हि ते परेशान रहण जी तकलीफ़ आहे। इन जा ॿिया सबब बि थींदा आहिनि, तंहिंजे करे ईअं ॾिसी वीडियो डायग्नोस न कयो पाण खे। अगरि जेकॾहिं अहिड़ी का शिकायत आहे, डॉक्टर सां राब्तो कयो। कॾहिं कॾहिं जिस्मानी तकलीफ़ हूंदियूं आहिनि, उन्हनि जे करे बि ईअं महसूसु थींदो आहे, त उहो ॾिसणु ज़रूरी आहे। जॾहिं माण्हू हिन हरू भरू परेशान थियण वारी कैफ़ियत में हूंदा आहिनि, इहे हर ॻाल्हि जो सोचींदा आहिनि त मतां हीअं थिए, मतां हीअं थिए, मतां हीअं थिए, पैसा संभाले रखंदा, मतां सुभाणे तकलीफ़ अची वञे। ऐं ॿियो उहे ॾाढो रीएश्योरेंस वठंदा आहिनि। हिकु माण्हुनि खे चवंदा, कोई फ़ैसिलो करिणो हूंदो, मां सही कयो, पंहिंजी भेण खां पुछंदा, हीअ ॻाल्हि कयां थी, मां सही कई, पंहिंजी माउ खां पुछंदा, हीअ ॻाल्हि कई, मां सही कई, मतिलबु पक करण जी कोशिशि कंदा, जेको मां कयो आहे अलाए उनजो को नुक़सानु न थी पए, कोई ग़लति फ़ैसिलो न थी वञे मूंखां। कुझु माण्हू वरी अहिड़ियुनि ॻाल्हियुनि में सफ़ा परे रहंदा आहिनि, मतिलबु परेशानी अची वञे उहा ॻाल्हि ई न कजे। घर में रोटी करणी हूंदी त उहा घरवारी जेका हूंदी, उहा मसइलनि खे हूंदी इहा तकलीफ़, चवंदी मतां सही न करे सघां, मतां माण्हुनि जी सही ख़िदमत न थी सघे, ऐं तंहिंखां कर ई न, दावत कर ई न, माण्हू घुराए ई न। जेकॾहिं मर्द हूंदो, चए अहिड़ी ॻाल्हि खां हूंदो त मां मतां बीमारी निकिरी अचे, टेस्टियूं करायां, उहो टेस्टियूं कराईंदो ई न, मतां ख़ौफ़ में त मतां का बीमारी निकिरी अचे। जंहिंखे घणो परेशानी रहंदी आहे, जदीद साइंस जी तहक़ीक़ ॿुधाए थी त उन्हनि माण्हुनि खे दिलि जी बीमारियूं काफ़ी थी सघंदियूं आहिनि, जिस्मानी टेंशन डिप्रेशन काफ़ी थी सघंदो आहे, ऐं कॾहिं कॾहिं डायरिया थी पवंदी, उन्हनि खे दस्त थी पवंदा, उन्हनि खे इलाजु काफ़ी तरीक़नि सां थींदो आहे। हिकु तौरु तरीक़ा सम्झाइण त ॻाल्हियुनि खे कीअं ॾिसिजे, उन सां बि इलाजु थींदो आहे, दवाऊं बि हूंदियूं आहिनि। ॿियो असां चवंदा आहियूं रिलैक्सेशन एक्सरसाइज़, माना जीअं सुकून वारियूं एक्सरसाइज़िस, उन्हनि सां बि इलाजु थींदो आहे। हाणे पूरो डिटेल इलाजु जेको आहे वरी मां ॿी वीडियो में ॿुधाईंदुसि। बाक़ी इहो आहे त इहे अगरि अलामतूं हुजनि त माण्हू सोचे
त इहा जनरलाइज़ एंज़ाइटी डिसऑर्डर आहे या के उनखे मिस्टर परेशान चवंदा आहिनि, मिस परेशान चवंदा आहिनि। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो ऐं जेकॾहिं कोई तव्हांखे कमेंट्स लिखणा हुजनि त महिरबानी करे कमेंट सेशन में तव्हां लिखो। महिरबानी।